जय झूलेलाल। अॼु असां ठाहींदासीं साई भाॼी ऐं कुटी, जेका असां सॻड़े में ठाहींदा आहियूं। कुटी जेका आहे जूअर जी बि ठहंदी आहे और कणिक जे अटे जी बि ठहंदी आहे। इहो सॻड़ो असां मन्नत पूरी थियण ते छोड़ींदा आहियूं। अचो त शुरू था कयूं पिया इहो कीअं ठाहिजे। पहिरियों ठाहींदासीं कुटी। उन जे लाइ मां हिते खयों आहे जूअर जो अटो। 2 कटोरा जूअर जो अटो खयों आहे। उन में विझंदासीं तेल। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। इन तेल विझण खे चयो वेंदो आहे मोहण। सो ये मुट्ठी अगरि ॿधिजे थी मतिलबु तेल बराबरि आहे। हाणे थोरो सो पाणी विझंदासीं ऐं इन जो सख़्तु अटो ॻोहींदासीं। कुटी 2 तरीक़नि सां थींदी आहे। हिकु मुठियुनि वारी कुटी थींदी आहे, ॿी थींदी आहे डोडे वारी। त मां तव्हांखे ॿई ॿुधाईंदसि। पहिरियों मुठियुनि वारी कंदासीं त सख़्तु अटो ॻोहे करे उन मां ही नंढा नंढा मुठिया ठाहिणा आहिनि। इन तरह सां चङी तरह प्रेस करे असां मुठिया ठाहींदासीं। मुठिया रेडी थी विया आहिनि। हाणे इन्हनि खे तरींदासीं असां। मीडियम बाहि ते तरणो आहे। बाहि तेज़ न आहे रखणी, न त इहे अंदरि कचा रहिजी वेंदा। घुमाईंदा ईंदासीं। सो इन तरह जॾहिं कलर थी वेंदो गोल्डन ब्राउन त हिनखे असां कढी वठंदासीं। तरजी वञण खां पोइ इनखे थधो पे असां पीसींदासीं। इहे सभु तरजी विया आहिनि। पीसण खां पहिरियों इनखे हल्को सो असां कुटे करे पोइ पीसींदासीं, न त मिक्सी जार ख़राबु थी सघंदी आहे। हिन तरह असां इनखे पीसींदासीं। सभु हिक महिल नाहे विझणा, थोरा थोरा करे विझंदासीं और इनखे हिकु कटोरे में कढी वठंदासीं। साॻे नमूने ॿिया बि। इहो हिकु तरीक़ो थी वियो असांजो मुठियुनि वारी कुटी। हाणे थींदी डोडे वारी कुटी। त अटे खे थोरो सो असां नरम कंदासीं, घणो नरम न आहे करिणो। असां कोकीअ लाइ पचाईंदा आहियूं या डोडे लाइ, उन वांगुरु थोरो सो अटो खणी उनखे असां हथ सां थपींदासीं। चाहियो त तव्हां चकले जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो, पनी रखी करे। तओ जीअं गरम थी वेंदो थोरो सो तेल विझी असां हुन में डोडो विझंदासीं और हुनखे थपींदासीं। सन्हो करिणो आहे और ॿिन्ही तरफ़ सां सोक पचाइणो आहे हिनखे, यानी कड़क। बाहि मीडियम खां सिम रखणी आहे, तेज़ न त अंदरां कचो रहिजी वेंदो। अहिड़े नमूने ॿिन्ही तरफ़ सां पचाईंदासीं और हिनखे कढी वठंदासीं। अहिड़े नमूने सभु डोडा पचाइणा आहिनि। डोडनि खे थधो थियण खां पोइ ई मिक्सी जार में विझणो आहे। टुकर करे विझंदासीं और हिनखे पीसींदासीं। हीअ असांजी कुटी ॿियो नमूनो तयारु थी वई डोडे वारी। हाणे ठाहींदासीं चाशनी। 2 कोप असां जूअर जो अटो खयोंसीं त 1 कप शक्कर खणणी आहे, यानी खंडु। उन में 1 गिलास पाणी विझंदासीं। 2 फोटा छिले और उनखे टकाइणो आहे। 1 तार 2 तार चाशनी न ठाहिणी आहे, सिर्फ़ु घाटी हुअणु खपे चाशनी। ओतिरो असां हिनखे टकाइणो आहे। अंदाज़न 5 मिंट। जी चिपचिपी लॻे पर 1 तार 2 तार न ॾिसंदासीं हिन में। और ये गरम गरम असां जेका आहे कुटीअ में विझंदासीं। उनखे चङी तरह मिक्स कंदासीं। चाहियो त हिते 1-2 चमचो गिह जो इस्तेमालु करे सघंदा आहियो। उहो गरम करे थोरो सो विझो हिन में। चङी तरह मिक्स कंदासीं
किथे अगरि ॻोड़ा ॻोड़ा रहिजी था वञनि त तव्हां हथ जो इस्तेमालु करे उनखे असां मटींदासीं, जे किथे बि ॻोड़ा न बीहनि। असांजी कुटी रेडी थी वई, मुठियनि वारी बि और ढोढे वारी बि। हाणे ठाहींदासीं साई भाॼी। उन लाइ खणंदासीं पालक और चूको ऐं गॾु खणंदासीं असां इन सां सूआ। इन्हनि खे चङी तरह साफ़ करे कटे वठंदासीं। पालक चूका और गॾु विझंदासीं सूआ। चणनि जी दाल खणंदासीं हिकु कोप, उन सां गॾु 2 खां 3 चमचा मुङनि जी दाल गॾु खणंदासीं। इनखे पाणी विझी पुसाए रखंदासीं अधु कलाक खनि। तेसि ताईं हिकु कुकर में विझंदासीं असां तेल। तेल जीअं गरम थी वेंदो त उन में विझंदासीं बसर, अदरक, सावा मिर्च। चङी तरह घुमाईंदासीं और गुलाबी थियण ताईं इनखे सिजाइणो आहे। इन तरह जॾहिं कलर थी वेंदो त इन में असां विझंदासीं टमाटा। चङी तरह मिक्स कंदासीं। टमाटो जेसिताईं पकजे तेसिताईं घुमाइणो आहे। इन में विझंदासीं मसाला, लूणु, ॻाढ़ा मिर्च, हैड ऐं धाणा। चङी तरह मिक्स कंदासीं। सो टमाटो सिजी वियो आहे थोरो थोरो। त हाणे इन में असां विझंदासीं चणनि जी दाल जेका असां पिसाए रखी हुईसीं। उनखे चङी तरह धोई इन में विझणो आहे। हाणे असां जेका साई भाॼी कटे रखी हुईसीं उनखे बि धोई करे विझंदासीं असां हिन में। थोरो सो घुमाईंदासीं। हाणे हिन में विझंदासीं थोरो सो पाणी। 1 गिलास जे क़रीब असांखे हिन में पाणी विझणो आहे, जीअं दाल चङी तरह पकजी वञे। ढकण लॻाए उनखे असां 2 खां 3 सीटियूं हणाईंदासीं, जे दाल सॼी सिजी वञे चङी तरह। सीटी लॻाइण खां पोइ मंदिअड़े सां विलोड़णो आहे। मिक्सर जो इस्तेमालु न कंदासीं हिन में। सिंधी साई भाॼी जेका आहे मंदिअड़े सां विलोड़ी वेंदी आहे। जीअं सॼी दाल मैश थी वञे। तड़को लॻाइण लाइ पदड़ीअ में यानी नंढी तईअ में थोरो सो तेल गरम कंदासीं। उन में विझंदासीं सनी कटियल थूम, गोल्डन ब्राउन थी वेंदी त इहा असां साई भाॼीअ जे मथां विझंदासीं। ॾिसो हिन तरह गरमा गरम हिन जे मथां विझणी आहे। इहो असांजो थूम जो तड़को बि लॻी वियो। असांजी साई भाॼी रेडी आहे ऐं कुटी बि रेडी आहे। कुटी ऐं साई भाॼी हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो और कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो ऐं मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते हिंदीअ में सिंधीअ में वीडियोस पसंदि अचनि था त उन्हनि खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो।